पाकिस्तान का मतलब क्या? ला इलाहा इल्लल्लाह। पाकिस्तान का मतलब क्या? ला इलाहा इल्लल्लाह। सॼे मुल्क जियां कश्मीरी भाइरनि सां इज़हार यकजहती ऐं भारतीय ज़ुल्म ख़िलाफ़ कंबर में बि रैली कढी कारो ॾींहुं मल्हायो वियो। तफ़सील मूजिबि अॼु कंबर में कश्मीरी भाइरनि सां यकजहती ऐं भारतीय ज़ुल्म ख़िलाफ़ गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल कंबर खां भुट्टो चौक प्रेस क्लब ताईं डिप्टी कमिश्नर कंबर शहदाद कोट सलीमुल्लाह ओडो साहब जी अॻुवाणीअ में हिकु रैली कढी वई, जंहिंमें उस्तादनि, स्कूली शागिर्दनि, मुख़्तलिफ़ इदारनि जे ऑफिसरनि, मुलाज़िमनि, सियासी समाजी वापारियुनि ऐं सिविल सोसाइटीअ जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। जुलूस में शामिल शागिर्दनि ऐं ॿियनि माण्हुनि पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फ़ौज ज़िंदाबाद, कश्मीर ज़िंदाबाद, कश्मीर बनेगा पाकिस्तान जा उभॾारींदड़ नारा हंया। प्रेस क्लब पहुचण ते डिप्टी कमिश्नर सलीमुल्लाह ओडो साहब रैलीअ खे ख़िताब कंदे चयो त अॼु सॼे मुल्क जियां ज़िले कंबर शहदाद कोट जे अवाम बि कश्मीरियुनि सां थींदड़ भारतीय ज़ुल्म ख़िलाफ़ कारो ॾींहुं मल्हाए भरपूर एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। हुन वधीक चयो त असां अक़वाम मुतहिदा खां मुतालबो था करियूं त कश्मीरियुनि मथां थींदड़ ज़ुल्म खे ख़तमु कराए कश्मीरियुनि खे ख़ुदि मुख़्तियारी ॾिनी वञे। असां कश्मीरी भाइरनि सां हिन ॾुखे वक़्त में गॾु आहियूं ऐं इंशाअल्लाह उहो ॾींहुं परे न आहे, कश्मीर पाकिस्तान बणिजी वेंदो। वन साहब, डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर साहब, असिस्टेंट कमिश्नर साहब, DHO साहब, DSP साहब, सरसोजा दोस्त, अॼु असांजूं प्यारा शागिर्दो, अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरियां मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां सभिनी हिकु ज़िंदा क़ौम हुजण जो सबूत ॾिनो आहे ऐं तव्हां सभु अॼु गॾु थिया हो। तव्हां सभिनी शागिर्दनि खे ऐं अहलियान कंबर खे, शहदाद कोट खे इहा बख़ूबी ख़बर आहे त अॼु जे ॾींहं ते हिंदुस्तान जेको आहे, कश्मीर जेको पाकिस्तान जो हर लिहाज़ खां, जोग्राफिकली, सोशली, मज़हब जे लिहाज़ खां, हर लिहाज़ खां पाकिस्तान जो हिसो हो, उनखे ज़ोरी पंहिंजी काबिज़ाना तरीक़े सां फ़ौजूं लाहे पंहिंजे हिसे में आणे छॾियो। जेको मक़बूज़ा कश्मीर हाणे उन्हनि वटि आहे, इहो शुरू खां वठी असांजो हिसो हुयो। उते मुस्लमान आबादी हुई ऐं पाकिस्तान में जीअं DO साहब जन ॿुधायो त जेको वर्ल्ड कॉइन थियो पाकिस्तान, उन में के कश्मीर खे रिप्रेज़ेंट करे थो त हीअ असांजो हिसो हो। पर भारत पंहिंजे जाबराना पॉलिसियुनि जे करे उन ते कब्ज़ो करे अॼु ताईं क़ाबिज़ आहे ऐं उते जेके मासूम मुस्लमान आहिनि उन्हनि ते ज़ुल्म थी रहियो आहे। असांजा कश्मीरी भाइर 1947 खां वठी उन्हनि शयुनि खां महरूम आहिनि। न आज़ादीअ सां मज़हबी तालीम हासिलु करण जो हक़ु आहे। जेसीं ताईं असां पाण मज़बूत हूंदासीं तॾहिं कश्मीरियुनि लाइ पंहिंजा हक़ वठी सघंदासीं। तव्हां नौजवाननि मां सुभाणे डिप्टी कमिश्नर, SSP, जर्नल, डॉक्टर, इंजीनियर थींदा, वञी दुश्मन सां मुक़ाबिलो कंदा। कश्मीर असांजो हिसो रहियो आहे, असांजो रहंदो। भारत सां हमेशह असां अखियुनि में ॾेई ॻाल्हायो आहे। असांजी पाकिस्तान जी फ़ौज, असांजी सिविल सोसाइटी ऐं असांजी हुकूमत हमेशह भारत खे इन ॻाल्हि जो सबूत ॾिनो आहे त असां कॾहिं बि पोइते हटण वारा न आहियूं, न ई हटंदासीं। उन मौक़े ते ADC 1 इमदाद अली अबड़ो, AC साहिबान, असिस्टेंट डायरेक्टर सोशल वेलफेयर अब्दुल हमीद अबड़ो, DO एजुकेशन अनीस रहमान पिणु मौजूदु हुआ।